वालेकुम दोस्तों, मां तव्हांखे मशवरो ॾियणु चाहींदुमि त तव्हां गोश्त खां बहितरु आहे त मच्छी खाओ। गोश्त हिकु त जेको फार्मी मुर्गी आहे उहा हिकु महांगी बि आहे ऐं गोश्त में कंहिं क़िस्म जो न ज़ाइको आहे न ताक़त आहे, रहंदो बीमारी आहे। मच्छी जेका आहे उहा चवनि था पिया त जन्नत में बि जेको अलाह साईं जे तरफ़ां जन्नतिन खे पहिरियों खाधो खारायो वेंदो उहो मच्छी जो खाधो पेश कयो वेंदो। त हीअ जेको आहे मां जेको आहे त हिन दोस्त खां इहा मच्छी वठां थो पियो हिन वक़्तु बि। मच्छीअ जो रेट जेको हिन वक़्तु बीठो आहे साईं, रेट छा बीठो आहे? मच्छी साईं 2 किलो वारी 500 रुपया किलो आहे, किले वारी 400 रुपया, किले जी जेका हेठि आहे 300 रुपया किलो, डंबरी आहे ताज़ी मच्छी माना इहा जेका आहे मच्छी 300 रुपया किलो आहे। 300 रुपया किलो। हाणे इहा मच्छी ॾिसूं घणी थी थिए तोरियो त अंदाज़ो थिए त इन मां साईं 3 पाव वारी आहे। 3 पाव माना रेट छा बीठो थिए? रेट 300 रुपया किले आहे। 3 पाव जो रेट छा बीठो? 3 पावनि जा 220 रुपया। 220 माना 220 जेको आहे त हे 5-6 भातियुनि जो भाॼी थी सघे। 220 आहे बि प्योर पुरणो आहे। आहे बि प्योर डंबरो जेको आहे, ऐं जेको आहे त 200-250 में माना हिकिड़ो 5-6 भाती घर जा हुजनि त आराम सां भाॼी थी वेंदी। ऐं गोश्त जेकॾहिं वठंदा न 300 में बि माना उहो न पवंदो पूरो। मच्छी खाओ त अञा मच्छी खाओ त बहितरु आहे। सस्ती बि आहे, ताज़ी बि आहे ऐं ग़रीब गुरबे जे लाइ अञा वधीक आहे बिल्कुलु। हाणे जेको आहे हिन वक़्तु कुझु माना रेट साॻियो ई बीठो अथव कॾो कलाकूं हली। मच्छीअ जो रेट साॻियो ई बीठो आहे, पर इन हवाले सां कुझु सस्ती लॻे थी त गोश्त महांगो थी वियो आहे। मुर्गी जो गोश्त 7-7-800 रुपया किलो आहे। घरे बि इहो बि खाई सघे थो। बिल्कुलु वॾी ॻाल्हि इहा आहे त माना रेट बि मुनासिबु आहे त मार्केट में उन खां अलावा सिहतमंद ग़िज़ा आहे। ख़ासि करे माना बीमार बड़ो बि खाईंदो त चाक चौबंद थी वेंदो। अहिड़ी हीअ बहितरीनु जेको आहे उहा ग़िज़ा आहे मच्छीअ जी। तव्हां जेको आहे त मां ख़ुदि बि रमज़ान पाक जे भलारनि ॾींहंनि में बि दोस्तनि खे इहो ई मशवरो ॾींदुमि त मच्छी घर वठी वञो ऐं पंहिंजे ॿार बचनि खे बि मच्छी खारायो त बहितरु अथव गोश्त अथव।